दादूमा खबर शामिल क्यों था। ब्यूरो चीफ एमडी मुनीर अल आशारी की रिपोर्ट मुताबिक शाह लतीफ एप्लाइज यूनियन तरफा सालाना एग्रीमेंट रहियल पगारूं न मिलण, पगारन में गैर कानूनी तौर ते कटौती, फौती मुलाजमन के बेवान के पेंशन न मिलण खिलाफ 2 करोड़ फयाज अली जावरी, इमरान तुंजू, मंजूर आबासी, मोहम्मद खान जतोई, एसटीपी अगवान अब्दुल हमीद सूमरो, इस्माइल उचांडियो, अब्दुल हमीद खोसो ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाज कियो वियो। अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरे शहर के सफ़ाई करण वारनि मुलाज़िमनि जूं पगारूं नथियूं कयूं वञनि, जॾहिं त वाइट कॉलरनि जूं पगारूं थियनि थियूं। हिननि चयो त 1 करोड़ 65 लख बजट आहे, जंहिंमें दुकान, मालपुड़ी, रेज़की, वाटर सप्लाई समेत मुख़्तलिफ़ ठीकनि जा पैसा आहिनि। मुलाज़िमनि जूं पगारूं कटौती करे 90 खां 65 लख थिए थी, बाक़ी हड़प करे था वञनि। वधीक हिननि चयो त अगरि खम्स ताईं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया, जाइज़ मसइला हल न कया विया, त म्यूनिसिपल कमेटी मेयर जो समूरो अमलो सफ़ाई बंदि करे कलम छॾ हड़ताल, ऑफिस के तालाबंदी करे मुज़ाहिरो कयो वेंदो। हिन चयो त म्यूनिसिपल कमेटी में 238 मुलाज़िम आहिनि, जिन मां 133 वाइट कॉलर, जिन जी का बि कटौती न आहे। 105 मुलाज़िम, जिन मां शहर जे वॾेरनि एमपी जे बंगलनि ते 3 खां वधीक मुलाज़िम रखियल आहिनि। बाक़ी मुलाज़िम रेग्युलर शहर जी सफ़ाई जो कमु कंदा आहिनि। कुझु मुलाज़िमनि जूं पगारूं 0 आहे, कुझु मुलाज़िमनि जी 5 खां 7 हज़ार कटौती कई वई आहे। अगरि केसी ताईं ज़ुल्म जारी रहंदो, असां सां इंसाफ़ न थियो त एहतजाज जारी रहंदो।